अहम ख़बर के ॾियो। नवाज़ लीग अॻवान ख्वाजा साद रफ़ीक चयो आहे त मुस्लिम लीग पहिरियों भेरो संजीदगी सां बेएतमादी रिते सोचे रही आहे। PDM जेको फ़ैसिलो कंदी उन ते अमल कयो वेंदो। लाहौर जी एहतसाब अदालत में ख्वाजा साद रफ़ीक ख़िलाफ़ पैरागोन रेफरेंस जी ॿुधणी थी आहे। ख्वाजा साद रफ़ीक ऐं सलमान रफ़ीक एहतसाब अदालत में पेश थिया आहिनि। अवां खे आगाह करे रहिया आहियूं। नवाज़ लीग अॻवान ख्वाजा साद रफ़ीक चयो त मुस्लिम लीग पहिरियों भेरो संजीदगी सां बेएतमादी रिते सोचे रही आहे। PDM जेको फ़ैसिलो कंदी उन ते अमल कयो वेंदो। लाहौर जी एहतसाब अदालत में ख्वाजा साद रफ़ीक ख़िलाफ़ पैरागोन रेफरेंस जी ॿुधणी थी आहे। ख्वाजा साद रफ़ीक ऐं सलमान रफ़ीक एहतसाब अदालत में पेश थिया। उन मौक़े ते नून लीग अॻवान ख्वाजा साद रफ़ीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इमरान ख़ान जी हुकूमत जे वञण जो वक़्तु थी चुको आहे। हिक ॿिनि ॾींहनि में PDM जो इजलास थींदो। हाणे सोची समझी कदम खयो वेंदो। PDM जेको फ़ैसिलो कयो नून लीग उन जी पाबंदी कंदी। ख्वाजा साद रफ़ीक चयो त मुस्लिम लीग नून पहिरियों भेरो संजीदगीअ सां बेएतमादी रित जो सोचे रही आहे।